सलाम थियो ज़फ़र भाउ। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि प्यारा? तबियत ठीकु सभु ख़ैर। दिलबर तूं व्हाट्सएप नंबर बि मोकिलियो, जे अगरि पब्लिक सुवाल आहे तूं पुछी थो सघे हिते ई, छो त ॿिए दोस्त जो भलो थिए। आहे साईं। पब्लिक सवाल आहे बिल्कुलु। असां तव्हांजा वीडियोज़ ॾिसंदा आहियूं, तव्हांजे इन मां ई असां आइडियो हिकिड़ो वरितो आहे। हा जे तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे सर, जेको तव्हां सब्सक्रिप्शन फीस आहे जेका 1400 रुपया हा तव्हांजे पेज ते, हा साईं उनजे बारे में मां चयो चलो इन में ई असां इन्वेस्ट कयूं। असां वटि कुझु संगत आहे जेके चवनि तव्हां वरी इहा बि ॻाल्हि कई त इहा वापसि बैक थी बि मिलंदा। हा त हिन टाइम मां वटि 15 दोस्त आहिनि जेका असां पाण में कमिटमेंट कई आहे त असां साईं जे पेज खे जेको आहे सब्सक्राइब करे ठीकु आहे। पोइ भली महीनो इन ड्यूरेशन महीनो हुजे या 1.5 महीनो हुजे, इहा ॾिस असां हिकिड़ी नंढी इन्वेस्ट। भाउ मुंहिंजा सभिनी खे खणी ईंदे, मां वटि ग्रुप में ॾिसे थो न, मां जेको उहो माना जेके तव्हां सब्सक्राइब कयो था न, उन जो जी ग्रुप ई अलॻि आहे। उहो पब्लिक केरु नथो ॾिसी सघे, सिर्फ़ु उहो माण्हू ॾिसी थो सघे जंहिंजी आईडी हुन में रजिस्टर थियल आहे। जी जी ठीकु आहे। हा, तव्हां अगरि जी 15 दोस्त खणी ईंदव न, त उन 15 ई दोस्तनि खे जंहिं आईडी जो आयो आहे उन ई आईडी खे मां, ठीकु आहे, अब सपोज जी तव्हांजा आया आहिनि 1400, त भाउ हे तव्हांखे ई अब हे वठि तुंहिंजा 2800 रुपया। जी जी माज़रत सां साईं, हाणे काल ते कालियूं आहिनि न। असां साईं बसि इन जे बारे में तव्हां खां थोरो ऑनलाइन वठूं पिया, तव्हां खां पुछूं पिया, माना इहो पॉसिबल न आहे सर? आहे पासिबल। 15 दोस्त वठी आहे, 15 ई दोस्तनि खे वरी मोटाए ॾींदासीं। ठीकु आहे। पोइ असां सिर्फ़ु हिन जे करे तव्हांखे इहो सवाल करिणो आहे तव्हां खां, बसि असां सुबुह तव्हांजे पेज खे 15 फॉलोवर ॾियूं था पिया साईं। ॾींदो त भाउ मुंहिंजा मां 15, तूं अगरि अकेलो ईंदे न, चवंदे भाउ हे 15 सपोज मुंहिंजूं आइडियूं आहिनि ऐं 15 जा आया, ठीकु आहे। उन आईडी जी सभु जी ॿुधो, सपोज तूं चएं थो त भाउ हे ज़फ़र भुट्टो मां वठी आयो आहियां, ठीकु आहे। जी मां वटि आईडी अची वेंदी, मां हुन आईडी खे मैसेज कंदुमि, अदा मां हिन खे पैसा ॾियां। अगरि मां ई आईडी चवंदुमि हा भाई इन खे पैसा ॾे, इहो असां ई आहियूं, हिकु ई आहियूं, ठीकु आहे, पोइ मां तव्हांखे ॾींदुमि, ठीकु आहे। जी जी सही आहे। त ठीकु आहे भाउ, मां ॻाल्हि ॿुधो न, मां तव्हां दोस्तनि खे हिकु ई ॻाल्हि चई हुयमि त हे पैसा मां तव्हांखे डबल करे नथो ॾियां, फेसबुक ॾिए थो पियो मूंखे, ठीकु आहे। सही आहे सर। उहे मां जी पाण नथो खणा, मां तव्हां दोस्तनि खे ॾियां थो। भाउ तव्हां हेतिरियूं ॾिसो था, ॿुधो था, मुंहिंजे लाइ पैकेज साड़ियो था, अब हे मौक़ो आयो अथव, वठो, जी साईं जी। ठीकु आहे। ऐं तव्हां साईं हेॾे थर पार्कर में वेही करे तव्हां इहो कयो, त मां तव्हांखे सलाम थो पेश कयां। काफ़ी दोस्त असांजा साईं कराची में ई अञा पुछंदा साईं कीअं कयूं, अबो कीअं कयूं। साईं तव्हां ॿुधायो तव्हां कीअं कई आहे इहा मेंबरशिप? साईं इहो तव्हांखे असां तव्हांखे सब्सक्राइब कयो, हर माण्हू करे सघे थो न। न, तव्हां माना पेमेंट कंहिंजे थ्रू कई आहे? जे ज़रिए कई आहे। सलाम दोस्तो, जैद बिलिंग जे ज़रिए अॻ में छा इज़ी लोड विझाइणो थो पए न 1500 जो? 1500 जो बसि दिल पर 15 माण्हू खणी आहे, जेके पैसा हूंदा तव्हांखे असां हथ ॿधी, तव्हां जाते वेठा आहियो न, हिते ई तव्हांजे जी जैज़ जी अकाउंट में वापसि मोटाईंदासीं। भाई हिन नंबर में जैज़ कैश कराए। असां इहो हिकिड़ो सर नंढी इन्वेस्ट कई, असां सोचियोसीं भले ईद जे ॾींहुं या ईद खां सपोज कयो, ईद खां पोइ बि हिकिड़ी नंढी इन्वेस्ट असांखे डबल थी मिले थी त भली ॻाल्हि आहे साईं। ॿुध, न मां ॾिस ॿुधाईंदुमि, ठीकु आहे। छो त हे पैसा फेसबुक ईअं थो ॾिए, सब्सक्राइब तव्हां कयो न, पहिरें महीने ॾिए थो पियो, ठीकु आहे। जी जी ॿिए महीने मां पाण तव्हांखे चवंदुमि अदा हाणे पंहिंजी सब्सक्रिप्शन कैंसिल करे छॾ, छो त 1400 तव्हांजा वरी माना हाणे तव्हां अकाउंट में ॾिना न, ॿिए दफ़े तव्हांजे अकाउंट में पैसा न हूंदा न, तव्हांजी सब्सक्रिप्शन ऑटोमेटिक कैंसिल थी वेंदी, छो त ॿिए महीने फेसबुक मूंखे बोनस नथो ॾिए तव्हां ते, जी जी ठीकु आहे। पोइ उन में ॾिस, हिन में इहो आहे त ॿिए दफ़े तूं जैज़ अकाउंट मां पैसा न कढिबा न, इट मीन्स तूं सब्सक्रिप्शन ख़तम थी वई। पर इहो आहे त जेके अॻियां 1400 ॾिना थी न, हुन ते बोनस विझी ॾींदो, उहे तोखे मिलंदा, सही सर। ठीकु आहे। ईअं इहा सम्झ त माना वन शॉट आहे, भाउ अची वियो ईद जी ख़र्ची निकिरी वई, ॿियो कुझु न आहे, असां बि इहो ई सोचियोसीं साईं। ठीकु आहे। बाक़ी न, इनशाला अॻिते हली करे भाउ मुंहिंजा
मां अहिड़ा नंढा नंढा पाण कोशिशि कयां थो खणी अचां त जीअं दोस्तनि जीअं असांजो ॾिसो पंजाब सूबो आहे न, हुते नंढियूं नंढियूं इंडस्ट्रीज़ जाम आहिनि, ठीकु जी आहे। सर जी। सपोज अगरि तव्हां थर पार्कर में रहो था न, त तव्हांजो घणे में घणो जेको मटीरियल आहे न, उहो या त हैदराबाद मां ईंदो हूंदो या कराची मां, जी सर जी। ठीकु आहे। पर उहे ई साईं अगरि 30-40-50 हज़ार में नंढो को प्रोडक्शन यूनिट हणी छॾियो था हिते थर पार्कर में ई या ओसे पासे में जेके ॻोठ आहिनि, उन्हनि में पाण सप्लाए कयूं त ॿियो कुझु न, तव्हांखे 15-20 हज़ार ई अगरि इनकम अचणु शुरू थी वञे त ॿियो छा खपे। ऐं ॿियो छा कबो, बिल्कुलु। सही आहे। बाक़ी महिरबानी अदा, ईअं सम्झो तव्हां दिलि ख़ुशि, 15 दोस्त वठी ईंदव, 1500 वठी जो, जेके हूंदी तव्हांखे अमानत असां साईं पुॼाईंदासीं। महिरबानी तव्हांजी। लख असां बि घोटकी गांव था। अरे माज़रत मां, अरे हा जा ये त तू हो न न, घोटकी त पोइ साईं पंहिंजो ॻोठ आहे साईं, पंहिंजो तर हा आहे। साईं, न न अदा, मां तव्हां जेको मां ते भरोसो कयो था, ठीकु आहे, मुंहिंजे चवण ते तव्हां इहा शइ कई आहे, अलाह मूंखे हौसलो ताक़त ॾे, मां हिकु दफ़ो इहो पूरो कयां, ठीकु आहे। ईअं सम्झो असां लाइ इहो ई गंज आहे। सही आहे सर। महिरबानी तव्हांजी साईं। महिरबानी महिरबानी।